वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त इमरान ख़ान जेल भरियो तारीख़ शुरू करे खेसि अहिड़ो जवाबु ॾींदासीं जेको हुननि सोचियो बि न हूंदो। रावलपिंडी में मुस्लिम लीग नून जी तंज़ीमी कन्वेंशन के ख़िताब दौरान राणा सनाउल्ला चयो त कन्वेंशन चूंडूं वेहण लाइ मुनक़द कयो वियो आहे। मुस्लिम लीग नून चाहे थी त चूंडूं शफ़ाफ़ थियनि। वफ़ाक़ी वज़ीर चयो त शीदो टिली चवे थो त नून लीग चूंडुनि खां भॼी रही आहे। पिंडी जा शैतान ॾिसण पिंडाल नून लीग जे वर्करज़ सां भरियल आहे। रावलपिंडी जे ॿिन्ही सीटनि तां पिंडी जे शैतान खे शिकस्त ॾींदासीं। राणा सनाउल्ला चयो त जेल भरियो तारीख़ शुरू कंदड़ बैंकर में लिकी वेठल आहे। तव्हां जेल भरियो तारीख़ शुरू करियो, उन जो अव्हां खे अहिड़ो जवाबु ॾींदासीं जेको अव्हां सोचियो बि न हूंदो। नून लीग अॻवान चयो त इमरान ख़ान मुल्क में इंतिशार पखेड़ण चाहे थो। हू जदोजहद करे रहियो आहे त मुल्क डिफॉल्ट करे इमरान ख़ान जे पोइरनि जी साज़िश नाकाम बणाईंदासीं। पेशावर जे इलाइक़े सूरीज़ई में नई पैनल कुंवार घरेलू झेड़नि खां तंग अची ख़ुदकशी करे छॾी। उन सिलसिले में पुलिस जो चवणु आहे त औरत मुड़ुस ऐं ॾेरनि सां हलंदड़ तकरार सबबि तंग अची औरत पाण ते फायर करे छॾियो, जंहिंजे नतीजे में नई पहिरियल औरत दम ॾेई छॾियो। पुलिस मूजिबि छोकिरी जी ख़ुदकशीअ जे वाक़े जो केस थाणे इनकलाब में दाख़िल कयो वियो। नई पहिरियल कुंवार जो मौत सीने में गोली लॻण जे नतीजे में थियो। औरत जी 2 महीना अॻु शादी थी हुई। पुलिस जो चवणु आहे त औरत खे ज़ख़्मी हालत में बयान रिकॉर्ड कयो वियो, जंहिं में हुन ख़ुदकशीअ जो सबबु घरेलू अणबणत ॿुधायो हो। पुलिस मूजिबि शुरूआती तौर ते 325 कलम तहत केस दाख़िल कयो वियो आहे। केस में वधीक जांच कई वेंदी। आलमी मालियाती फंड IMF पाकिस्तान में अमीर तबके खां वधि टैक्स वसूल करण ऐं सब्सिडीज़ ख़त्म करण ते ज़ोर ॾेई छॾियो आहे। IMF जी मैनेजिंग डायरेक्टर क्रिस्टालीना जॉर्जेवा जर्मन इदारे खे इंटरव्यू ॾींदे चयो त सरकारी ऐं निजी शोबे में सुठो कमाईंदड़नि खे पंहिंजो हिसो विझण जी ज़रूरत आहे। पाकिस्तान में अमीर माण्हुनि खे सब्सिडीज़ में छूट न ॾियणु घुर्जे। सब्सिडी सिर्फ़ उन माण्हुनि ॾांहुं मुंतक़िल कई वञे जंहिंजी उन्हनि खे ज़रूरत आहे। MD वधीक चयो त IMF जो मौक़िफ़ साफ़ ज़ाहिर आहे त सब्सिडी मां सिर्फ़ ग़रीबनि खे फ़ाइदो खणणु घुर्जे। असां चाहियूं था त पाकिस्तान जे ग़रीब अवाम खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। पाकिस्तान खे कर्ज़नि जी रीस्ट्रक्चरिंग न पर मुल्क हलाइण लाइ सख़्त क़दम खणण जी ज़रूरत आहे। क्रिस्टालीना जॉर्जेवा वधीक चयो त पाकिस्तान में ॿोॾि सबबु थींदड़ नुक़सान ते ॾुख पहुतो आहे। ॿोॾि सबबु पाकिस्तान जी वॾी आबादी मुतासिर थी आहे। उणिवीह सौ 99 दौरान तुर्क में आयल ज़िलज़िले सबबु पैदा थींदड़ उस्मान अनीस 2023 जे ज़िलज़िले में दुनिया मां लाॾाणो करे वियो। तुर्क मीडिया सां ॻाल्हियूं कंदे उस्मान जी वालदा पुट जी मुख़्तसर ज़िंदगी बाबति ॿुधाईंदे इंकशाफ़ कयो त उस्मान जी पैदाइश 1999 में तुर्क शहर गाज़ी अंथेप में थी हुई, जंहिं दौरान ज़िलज़िलो आयो हो, ऐं हाणे 2023 में उस्मान तुर्की जे ॾखण में वाक़िअ शहर नोरदगी में ईंदड़ ज़िलज़िले में फ़ौत थी वियो। उस्मान जी वालदा आसिए बाज़ तुर्क 6 फरवरी जे उन राति बाबति ॿुधायो जेका संदसि ज़िंदगी जे लाइ हिकु ड्रेजारींदड़ ख़्वाब बणिजे। हुन चयो त मुंहिंजे उन राति अखि खुली त समूरियूं शयूं ज़ोर ज़ोर सां लुॾी रहियूं हुयूं। मूं पंहिंजे मुड़ुस खे उथारियो ऐं खेसि भित सां लॻाए छॾियो। जीअं ई मां पंहिंजे ॿारनि तरफ़ वधियसि त मुंहिंजे मथां छित किरी पई। आसिए बास तुर्क मूजिबि जंहिं राति 7.7 जो ज़िलज़िलो आयो, उन राति मुंहिंजो वॾो पुटु उस्मान पंहिंजे भाउ अमीर जान सां हिक ई कमरे में सुतल हो, पर कुदरत संदसि ज़िंदगी एतिरी हुई। उस्मान जी वालदा ॿुधायो त मुंहिंजो पुटु हिमत वारो हो। मूं सोचियो हो त उस्मान पंहिंजे भाउ खे बचाए वठंदो। मुंहिंजे पुटु पंहिंजे भाउ जी चौधारी बि उन खे त बचायो, पर हू पंहिंजो पाण खे बचाए न सघियो। हुन चयो त उस्मान पंहिंजे भाउ खे मलबे मां कढण में बि मदद कई, पर उहो पाण मलबे जे हेठियां खां ॿाहिरि न अची सघियो। उस्मान जे भाउ ॿुधायो त मूंखे ॿाहिरि कढण जे लाइ मुंहिंजे भाउ तमामु घणी मदद कई, पर उहो पाण मलबे हेठियां दॿिजी फ़ौत थी वियो। सुध समा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त मुस्लिम लीग नून हाणे सिर्फ़ मुल्क ख़िलाफ़ साज़िश कंदड़नि ख़िलाफ़ मुहिम हलाए रही आहे।
पीटीआई चेयरमैन इमरान खान के तनकीद जो निशानो बनाईंदे मरियम औरंगज़ेब चयो त अदलिया जो मज़ाक ऐं तोहीन जेका अवां करे रहिया आहियो उन जी मिसाल किथे बि नथी मिले। अदलिया के गारियुनि ऐं धमकियुनि खां पोइ रोज़ छूट अवां वठंदा आहियो। इमरान खान साहब उहे बयान ॾियण लाइ तमामु घणी बेशर्मी घुर्जे। लीगी अॻवान चयो त नून लीग हाणे सिर्फ़ ऐं सिर्फ़ अवां ऐं अवां जे सहूलियतकारनि खे बेनिकाब करण, पाकिस्तान जी मईशत खे खोखलो करण ऐं अवाम खे बेरोज़गार कंदड़ इदारनि खिलाफ़ मुहिम हलाए रही आहे। वफ़ाकी वज़ीर वधीक चयो त मुस्लिम लीग नून हाणे सिर्फ़ फॉरेन एजेंटनि ऐं तोशाखाना चोर ऐं मुल्क खिलाफ़ साज़िशूं कंदड़नि खिलाफ़ मुहिम हलाए रही आहे। इलेक्शन कमीशन सूबनि जे चूंडनि बाबति ऐवान सदर के मुशावरती अमल जो हिस्सो बणजण खां माज़रत करे छॾी आहे। इलेक्शन कमीशन जे सेक्रेटरी तरफ़ां ऐवान सदर जे सेक्रेटरी खे ख़त लिखियो वियो आहे, जंहिंमें चयो वियो आहे त आइन जे आर्टिकल 105 जे तहत ट्रोडियल असेंबली जे चूंड तारीख़ गवर्नर नथो ॾेई सघे। इलेक्शन कमीशन आइन तहत पंजाब ऐं केपी के सूबनि जे गवर्नर्स खे ख़त लिखिया। ख़त जे मतन में चयो वियो आहे त ॿिन्ही गवर्नर्स अञा ताईं चूंडनि जी तारीख़ नाहे ॾिनी। ॿिन्ही सूबनि में आम चूंडनि बाबति मामलो मुख़्तलिफ़ अदालतनि में ॿुधणी हेठि आहे। लाहौर हाई कोर्ट पंहिंजे हुकुम में पंजाब जे गवर्नर सां मुशावरत जो हुकुम ॾिनो। इलेक्शन कमीशन जे अख़्तियारनि पंजाब जे गवर्नर सां मुशावरत कई, पर गवर्नर चूंडनि जी तारीख़ न ॾिनी। ख़त में वधीक चयो वियो आहे त इलेक्शन कमीशन फ़ैसिले बाबति लाहौर हाई कोर्ट में इंट्रा अपील दाख़िल कई आहे। इलेक्शन कमीशन खे चूंड जी तारीख़ मुक़ररु करण जो को बि आइनी ऐं क़ानूनी अख़्तियार न आहे। इलेक्शन कमीशन पंहिंजनि आइनी ऐं क़ानूनी ज़िम्मेवारियुनि खां पूरी तरह आगाह आहे। इलेक्शन कमीशन पहिरें ख़त जे जवाब में बि सदर आरिफ अलवी खे आफ़ीस जे समूरी सूरतहाल खां आगाह करे चुको आहे। अफ़सोस सां चई रहिया आहियूं त इलेक्शन कमीशन ऐवान सदर के हुन मुशावरत ते अमल में शामिल नथो करे सघे। इलेक्शन कमीशन के कानूनी टीम ऐवान सदर जे इजलास में शिरकत न करण जी तजवीज़ ॾिनी आहे। इलेक्शन कमीशन के ॿुधायो वियो आहे त सदर आरिफ अलवी सां सूबाई चूंडनि ते मुशावरत जी का बि आइनी हैसियत न आहे। उन लाइ इजलास में शिरकत न करण घुर्जे। ऐवान सदर के ॿुधायो वियो आहे त चूंडनि जी तारीख़ जो मामलो मुख़्तलिफ़ अदालतनि में ॿुधणी हेठि आहे। अदालतनि में ॿुधणी हेठि मामले ते सदर सां मुशावरत नथी करे सघिजे। पाकिस्तान तहरीक इंसाफ जे चेयरमैन ऐं अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त पीटीआई ऐं उन जा कारकुन हर सूरत में अदलिया जे तक़दुस जी हिफ़ाज़त कंदा। मुल्क में महंगाई जो जिन बेकाबू थी चुको आहे। पाण खे मईशत जा चैंपियन सॾाईंदड़ हिन वक़्तु अवाम खां मुंहुं लिकाए रहिया आहिनि। तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान खान सां पीटीआई अॻवान शहबाज़ गिल जी ज़मान पार्क में मुलाक़ात थी, जंहिंमें मुल्क जी मौजूदा सियासी सूरतहाल ऐं लाहे अमल ते गौर कयो वियो। उन मौक़े ते अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान चयो त मुल्क जी मईशत अॻे ई तबाह कई वई आहे। हाणे चूंडूं न कराए आइन जी भञकड़ी कई पई वञे ऐं आइन जी भञकड़ी खां बचण लाइ इम्पोर्टेड हुकूमत अदलिया मथां हमला करे रही आहे। महंगाई आम माण्हू जी चेल भञी छॾी आहे। मुलाक़ात दौरान शहबाज़ गिल चयो त पार्टी जो कारकुन पार्टी जे नज़रिए सां गॾु बीठल आहे। ईंदड़ चूंडनि में यूथ विंग, ISF ऐं सोशल मीडिया विंग मां पार्टी जे नज़रियाती नौजवाननि खे घटि में घटि 10% टिकेटूं ॾियण जी दरख़्वास्त करियां थो। शहबाज़ गिल पीटीआई चेयरमैन खे वधीक चयो त जेकी पार्टी कारकुन मुश्किल हालतनि में पार्टी सां गॾु बीठल आहिनि उन्हनि खे अवलियत ॾिनी वञे। बलोचिस्तान जे सूबाई गादी वारे शहर कोयटा मां गिरफ़्तार आपघाती बमबार औरत बाबति छिरकाईंदड़ इंकशाफ साम्हूं अची विया आहिनि। आपघाती बमबार औरत जे मुड़ुस जो तालुक पाबंदी मड़ियल बलोचिस्तान लिबरेशन यूनाइटेड फ्रंट BLF सां आहे। भरवसे जोगिन ज़रियनि मां मिलंदड़ ॼाण मूजिब कोटा जे सैटेलाइट टाउन जे लेडीज़ पार्क मां गिरफ़्तार आपघाती बमबार औरत जे बारे में थियल इंकशाफनि में ॿुधायो वियो आहे त बमबार औरत जो मुड़ुस बेबार गार बलोच उर्फ नदीम जो तालुक पाबंदी मड़ियल BLF सां आहे, जॾहिं त उन जो सहुरो हुसैन बि पाबंदी मड़ियल बलोचिस्तान नेशनल मूवमेंट BNM जे मरकज़ी कमेटी जो मेंबर आहे।
बमबार औरत जो मुड़स बेबार गार बलोच ऐं संदसि भाउ पाबंदी मढ़ियल बलोचिस्तान लिबरेशन फ्रंट BLF जे कमांडरन वाहिद कमर, डॉक्टर अला नज़र, दिलीप शिकारी ऐं BNM जे चेयरमैन गुलाम नबी बेबतान जे वेझनि साथियुनि में शामिल हो। उहे ॿई साल 2016 में पैसनि ऐं हथियारनि ते पाण में झेड़े दौरान मारिजी विया हुआ। माहिल बलोच जी भेण जी शादी बि डॉक्टर अला नज़र जे भाइटे यूसुफ सां थी हुई। यूसुफ बलोच हक़ूक़ तंज़ीम जो चेयरमैन आहे। माहिल के इस्तेमाल करण जो मकसद भी उहो हो त पाबंदी मढ़ियल BLF के सपोर्ट करे। याद रहे तो मज़कूरा औरत बमबार के गुज़रियल ॾींहुं 18 फरवरी छंछर ते CTD बलोचिस्तान इंटेलिजेंस बेसिड ऑपरेशन कंदे गिरफ्तार कयो हो। गिरफ्तार औरत खां 4.5 किलो वज़नी आपघाती जैकेट भी हथ कया विया हुआ। CTD तर्जुमान मूजिब औरत बमबार खिलाफ CTD थाणे में केस दाख़िल करे वधीक जांच शुरू कई वई आहे। तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान खान सुभाणे सूमर ते लाहौर हाई कोर्ट में पेश थियण जो फैसलो करे वरितो आहे। ज़रियनि मूजिब तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान खान सिक्योरिटी क्लियरेंस जे लाइ लाहौर हाई कोर्ट सां बि राब्तो करे वरितो आहे। PTI अॻवान शिबली फराज इंतज़ामी जज आबिद अज़ीज़ शेख खे दरख़्वास्त ॾेई छॾी आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त इमरान खान जी ज़िंदगी के पेश ईंदड़ ख़तरनि के नज़र में रखंदे सिक्योरिटी क्लियरेंस कराई वञे। एडमिनिस्ट्रेटिव जज तरफ़ां सिक्योरिटी क्लियरेंस मिलण खां पोइ इमरान खान हाई कोर्ट में पेश थींदो।